आओ यार हा ये भलारो महीनो शाबानुल मुअज्जम जो शाबान जी मानाई आहे रहमत जूं नदियूं फुटण वारो महीनो। रहमत जूं नदियूं बख्शिश जूं नहरूं फुटण वारो रुगो वधण वारो ना इता निकरण पिथियूं हिन महीने पाक मथा। हदीस पाक में आयो तो हिन महीने अल्लाह से के अर्ज कियो तो मौला तो मुखे रजब ऐं रमजान जे विच में रखियो आ। रमजान रजब जो भी भलारो महीनो यार के मेराज अता कयो थई। रमजान जो भी भलो महीनो उम्मत जी बख्शिश जो बनायो थई। मुखे तो छा दिनो आहे बिन भलारन महीनन जे विच में रखियो थई। भलन जे विच में भी भलो ही होंदो आहे। भली खड़ी गुनाहगार अची वने पर भलन में अची वयो अल्लाह उनजे मथा भी भलाई करे छड़ींदो आहे। मुखे मुखे तो छा ता कयो हाने और शाबान जो महीनो थो अल्लाह के अर्ज कयो मुखे तो छा ता फरमायो। रब्बुल आलमीन फरमायो मां तुझे विच में तू बिन्ही जे विच में ही वरी तुझे विच में हिकड़ी एहड़ी रात कई अथम उन रात मुंजो बानो मुखा जेको घुरंदो मां अता कंदो वींदो। पंद्रहीं शाबानुल मुअज्जम जी रात मानो जेको घुरंदो मां अता कंदो वींदुस। ही रात फटाकन जी नाहे ही रात आतिशबाजी जी नाहे। बदकिस्मती सां असा जा मुसलमान फटाका कढंदा आहिनि चवंदा आहिनि जाटिन वारी रात फटाकन वारी ईद फटाकन वारी ईद नाहे। असा मुसलमान आहियूं फटाकी न आहियूं असा रसूलुल्लाह जा सच्चा उम्मती आहियूं। असांखे उहे कम करण खपन। पंजे औलाद के समझायो पंजे मुआशरे के समझायो पंजे इलाके के समझायो कंट्रोल कयो। महबूबन फरमाता कुल्लुकुम राइ व कुल्लुकुम मसऊलुन अन रइयतिही। तमाम जा हर मानू अगवान हर अगवान के पंजी रइयत के मुतालिक क़यामत जे दी सवाल थींदो। जेकरा घर जो वडो आहे तो सजे घर जे मुतालिक उन्हें का सवाल थींदो। तुझे घर में फटाका पे लग्या तू चुप कयो वेठो। दोहल पे वगा तू चुप कयो वेठो। शराब पे पीतो तू चुप कयो वेठो। सजे घर के मुतालिक सवाल थींदो। मस्जिद जो अगवानात नमाज़िन के मुतालिक मौलवी का सवाल थींदो। मदरसे जो उस्ताद आत उस्ताद का शागिर्दन के मुतालिक सवाल थींदो। जमायत जो मुर्शिद इमाम है पीरा तो सभी फकीरन के मुतालिक पीर का सवाल थींदो। पंजे फकीरन के केड़ी राह लगाई है पंजे फकीरन के केड़ो रस्तो दिखारियो ही। हर नबी का सवाल थींदो पंजे उम्मत के मुतालिक। पंजी उम्मत के तो छा बुधायो। हिकड़ा हन मदीने वारा घोट जेका कंहिंजे मुतालिक सवाल न थींदो। न घर जे मुतालिक न औलाद जे मुतालिक न जमात जे मुतालिक न जमा साहब जे मुतालिक न अहल औलाद जे मुतालिक न नकी वरी हिन उम्मत जे मुतालिक को भी रसूलुल्लाह का सवाल न थींदो। जे रसूलुल्लाह ही जवाब दे थी पवे तो बख्शराई दो केर असांखे। को भी न हो रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का को भी सवाल ना आए। मुख्तार कुल रसूलुल्लाह है। मुख्तार कुल है इख्तियार अल्लाह तआला ता फरमाए छजो आहे। अल्लाह से उनके शाहिद बनायो आ। हो जदा शाहिदी दीदा त सभिनी जा बेड़ा पार थींदा। हर एक का सवाल गोठ जो चंगो मुड़सा वडेरो आ सजे गोठ के मुतालिक सवाल थींदो। थाने जो सूबेदार आ सिपाही आ ऐसे छो आ उन्हें का पंजे हद जे मुतालिक सवाल थींदो। एड़ी तरह वडो अमीर आ एड़ी तरह वो वजीर आ पंजे सूबे जे मुतालिक मुल्क जे मुतालिक उन्हें का सवाल थींदो। तंजे करे ता जा जेके जिम्मेदार मानू आयो
सबको पंहिंजी जिम्मेदारी महसूस कयो तो छोकरन के ताकत ही नथी जो फटाको केर हणी सके। तवा पंहिंजी जिम्मेदारी निभाई ना है, तवा पंहिंजी जिम्मेदारी छॾे ॾिनी आ, तंहिंजे करे ही खराबियूं पैदा थियूं आहिनि। हर वॾो पान खे वॾो समझे ऐं तुसां खे सो बाबा वॾे ईंदी त हलदी ई कान्ही पई। अबा तुसां अपनी वॾपिण छोड़ ॾिठी तॾहिं नी हलदी। अपना एहसास निभायो त मां तेॾा वॾा हां, एहसास त घट जो घट निभायो। एहसास कीअं निवेसो? एक शफ़क़त दा हथ में रखो ऐं वल अख भी दिखलायो। दोही चीज़ां गड होसन तुसां को नंढा वॾा मने सके। रुगा शफ़क़त होसी हर अंगल मने सो पे पीछे के संद ए त सारा नौकर रुगा दरका धमका पादर लपाट मोचड़ा होसी पीछे के संद ए त जालिम केर कौन मने सो पीछे। दोही चीज़ां गड रखो, शफ़क़त हथ भी रखो, हकल होड़ी भी करें दे आओ, सब तुसाडे कब्जे च नंढे हो सन। वो तरीका इख्तियार करो, अपने औलाद को समझायो फटाका न हणन, आतशबाजू न कन। औलाद औलाद पर बड़ा डाढ़न वारा ओए भी फटाका पिठा हणन, ओए भी खरी पया। एक गवर्नमेंट जो पुलिस जो ही हक आहे त दुकानन ते वनी करे उते जांच कन के दुकान ते फटाका रखियल आहिनि तो कुछ देर जे लाइ उनजो दुकान सील कन, उनजे मथा डंड रखन, फटाका हुनजा खत्म कन। थोड़ो अमल शुरू कयो वो ॾिसो त मुल्क जे अंदर इस्लामी फिजा कीअं थी हले, मोहब्बत ऐं प्यार जी फिजा कीअं थी हले। हेडा मुसलमान नमाज में मसरूफ आहिनि, सलात तस्बीह पढ़ी रहियो आ, सलातुल अबहर पढ़ी रहियो आ, ॿियूं सलातूं पढ़ी रहियो आ, नमाज पढ़ी रहियो आ, को सजदे में आ, को रुकूअ में आ, को दुआ में आ, को तिलावत में आ, को बेचारो रोई थो रब खे अर्ज़ करे ओच तो दरी खां फटाको जो लॻियो त बेचारो छिरक भरे। ही काॾे जो काॾे ख़्याल हिननि करे छॾिया मुसलमाननि जा, अल्लाह खां ख़्याल मटाए छॾियूं असांजा। को भी कानून असा के इस्लामी तोड़े पाकिस्तानी मुआशरती को भी कानून असा की इजाजत नथो दिए त मुसलमानन जी नमाज जो अंदर खलल कजे, उनकी इबादत जो अंदर खलल विझजे। ऐं एड़ी भलारी बरकत वारी रात जेका दुआन वारी रात, बख्शिश वारी रात असा फटाकन में रांदन रूंदर में गुजारे छजूं। को भी कानून असा की इजाजत नथो दे। तंजे करे पंजे औलाद ते कंट्रोल कयो, पाण ते भी कंट्रोल कयो, या सजी रात अल्लाह जी इबादत में गुजारियो। सब जो तवा रोजो रखो, अल्लाह के जड़ो अर्ज कंदो रब्बुल आलमीन तवा जी असा जी दुआ कबूल फरमाईंदो।